घर भी घुमायो मैं लपे मेराण भी घुमायो मैं बाकी जो आज हाली पाण घर हलंदासीं वो जो आज अॻिते जेको आहे कच्चे में ज़मीन वरिती आहे इन जी पारत जी पार्कां बसि हे अञा कमु हले थो इहे पार्कां अञा इहो ठहंदियूं हे अञा इन जो कमु अञा इन जो तो कमु न ॾिठो आहे इहो कमु अञा हलंदो हे फर्स्ट क्लास कराईंदा लपे मेराण बाबा मवाली ना ना माला तू तो ॾिसूं जो मैं कोड़े सुन झल झल हो तो तू ये आके झाल सां ॾिसूं राज टेस्टी करा छा कि नहीं शइ आई है खाइण जी शइ खणी वठो आहे वॾे लाउती शबीर शाह हेॾी मानी खाधी थी तुंहिंजो ढो थिए कोन छा आहे ॾिसूं आहे का खाइण जी मूंखे लॻे थो खुशकी थी वई आहे हा हल हल मवाली जी बाबा शबीर शाह मुंहिंजे हारी के का कुल्फी खराए खुशकी थी वञे का भली का कुल्फी खराए घणी वारी घणे घणे वारी पई आहे तो वटि अॻे अॼु वॾा अॻे अॼु थोरो घणे घणे वारे हुजे अॼु मां थोरो डब पीतो न आहे नाराज़ न थी जाए घणे वारी हुजे ॿी वठी जाए पीयूं पर इहो जो कुल्फी घणे घणे वारे 50 खां 200 ताईं 50 मथो वाह वाह हुकूमत बारी आहे त मवलन बारी आहे जा पा घणी तो पाए बारी असां न बारी था दे पा हेरो की भंग थी अबा ये न खोले गरम थी वेंदी यार ॿुधाए मांखे दे 50 वारी दे मजे अब खोलियाऊं से हारी मजे के दे खुशकी थी है शबीर शाह की वडी खुशकी है ये खोली वठणी पवंदो थदी ता है ना हां थदी आ हां थदी दे का खुशकी लगे घणी वारी हुजे वाह जेकी मवाली की वणे दे ए वाह ए सुठी ना है ना ये हुजे ये हारी मारे के बड़ा वडी है ये 70 रुपए वारी दी वाह 50 रेट लिखा चन 20 रुपया मथों जी आ बा तू खा यो हुजे तू हमेशा तू खा ए मवाली नशन में हां 50 ही साइकिल लिंदा दे ए इनके जा हां दे इनके दे ए 30 वारी दी तू कांदे माके सुठी दे ना हां यार तू इनन के मजूरन के हल्की कराए तो पाण सुठी कराए तो भली गाल कोन दी वडेरो वधी कोन ना सॉरी दे दे सही है हाल सही है माल सही है ना हाणे एक यार तू एक पैसा असा का वठे वरी खाए भी तू वरू मवाली मुंशी की भी रे ना यार यो वरी तोरो हेठा समझियो आमा न न हेठ ना हे पावर आवते हिकड़ी हाणे माखे भी कराया यार हाणे तुंहिंजी संती आहे संती शइ माण्हुनि खे न वणंदी आहे दुआ कंदो मां वर्रा छॾ तूं यार वर्रा दुआ कंदो मां हिकड़ी हल खांजा हाणे खले